मिरपुखास ब्यूरो टाइम में नज़ीर पंवर अज वरी तव्हां सां गॾु असीं हाज़िर थिया आहियूं। अॼु असीं लश्कर शाह वेझो जेको दरगाह रोडे फ़क़ीर ते जेको सिंध जी सकाफ़त वारे हवाले सां हिते वॾो हिकिड़ो मेलो लॻे थो, जंहिंमें तव्हांजा घोड़नि जी डोड़ मलाखड़ो, उन खां अलावा कुतनि ऐं उन जा सवनि जी जेका डोड़ बि थी, उन हवाले सां हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे दरगाह रोडो फ़क़ीर जो गादी निशीन। अचो त असां ॻाल्हि ॿोल करियूं, इनजो छा चवणु आहे। नालो छा आहे तव्हांजो? साईं फ़कीर मेहर अली। तव्हां केतिरे अरसे खां भला हीउ मेलो लॻंदो आहे? साईं 2 साल थिया, नओं मेलो लॻो आहे। असुलु तिलफुल कंदा आहियूं, हेल साल हीउ ॿियो साल आहे मेले करे। पाड़े वारनि जी महिरबानी आहे, समूरनि जी असांजी महिरबानी, वधि में वधि जमायत जी बि असांजी महिरबानी, बरोज़ भाउ या ख़ासि कहिड़ी मरीज़ टोटल जी महिरबानी। फ़क़ीराणो मेलो आहे, हा वाह, हीउ फ़क़ीराणो मेलो आहे दरगाह रोडे साईं जो। तावन वधि में वधि पाड़े जा माण्हू कंदा आहिनि वधि। तव्हांजे मेले ते अॼु जेके हीअ कुतनि जी हीअं डोड़ थिए पई, कुता या सवा डोड़नि पिया, हीअ किथां किथां जा माण्हू जेके हिते कुता खणी ईंदा आहिनि? साईं इहे कुता सूफ़ी गांव आया आहिनि, इहे कुता सिंधुड़ी गांव आया आहिनि, इहे कुता पंजाब गांव आया आहिनि, ऐं इहे कुता सामारे गांव आया आहिनि, जंहिंमें उर्स मरी आहे, ॾिनो मरी आहे, ॿियो असगर साईं आहे, ॿिया बि खोड़ सारा खफ़्ती आहिनि, या हालीअ सन मरी आहे। इहे खफ़्तूं खणी आया आहिनि हिते शौक़ जे लाइ। नाज़िर, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं दरगाह रोडे फ़क़ीर ते। अचो त हुन हवाले सां हितां जा जेके रहवासी आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुननि जो छा चवणु आहे। हिते जेके कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके हिन दरगाह ते जेके हुनजा मुरीद ईंदा आहिनि, पाजारियूं छॾे वेंदा आहिनि, हुनखां पुछूं भला हीअ कहिड़ी करामत आहे, छाजे करे हीअ पाजारियूं छॾे। चाचा नालो छा आहे तव्हांजो? साईं लुत्फ़ अली। भला हीअ जेके हीअ दोस्त हथनि में पाजारियूं खणी वेठा आहिनि, इहे छाजे करे माण्हू वेठा आहिनि? हीअ पोइ बांस कंदा आहिनि, ईंदा आहिनि हिते त असांखे औलाद थिए, पोइ पुट थींदे, पोइ 2 पुट थींदा आहिनि त हुनखे कंधे में पाजारियूं विझी हिते ईंदा आहिनि, पोइ झंडियूं मिलाए ॾींदा आहिनि हिते, ऐं हुनजे पोइ पाजारियूं बांस बि ॾींदा आहिनि, घोड़ूं घबारूं करे दोल छॾंदा आहिनि सभु अची हिते ॾेई वेंदा आहिनि, पाजारियूं बाजारियूं रखी वेंदा आहिनि हिते। न पोइ उहो छा उन्हनि ॿारनि जे कंध में? हा, ॿारनि जे कंधनि में विझी पोइ खणी ईंदा आहिनि हिते, लांचुनि में खणी हुनखे कंधनि में विझी हिते, पोइ मोड़ूं ॿधी ईंदा आहिनि हुनखे, पोइ हुते राग चई ढोल वॼाए पोइ पाजारियूं हुते ॾेई ख़ैरात करे पोइ वरी हलिया वेंदा आहिनि मुंहिंजो मूंखे। उहे किथां माण्हू ईंदा आहिनि भला? परे परे खां साईं अचनि था, परे परे खां, किथां को ईंदो, को किथां बलूचिस्तान खां बि अचनि था, ढोरे साइड खां बि अचनि था, अब टंटे आदम मां अचनि था। पोइ जेके मुरीद आहिनि, जेके बांस करे था वञनि, जेके न मुरीद आहिनि से बि बांस कनि था, हुनजो बांसूं पुॼनि जो अचनि था हिते ॾींदा जो। ॿी का दरगाह जी ख़ासियत? साईं ॿी दरगाह जी ख़ासियत बलूचिस्तान में असांजो जेको ही ॾाढो आहे रोडो असुल बलूचिस्तान जा आहिनि, उतां खां छा आहे जो उते हिकिड़ो तकियो आहे वॾो बलूचिस्तान में, पोइ उते दरवेश ईंदो वेहंदो, पोइ उते जो जेके औरतूं हुयूं हाणे हलूं मुर्शिद ॾे हलूं यारत कयूं, पोइ बासूं वठूं हली ईंदा त पोइ उतां छा कयूं, माइनि जो हिकिड़ो टोलो बि आयो, पोइ हिकिड़ो धराड़ बीठो कसम जी, माइनि खां पुछे केॾां था वञो, चयो असांजे मुर्शिद असांजे तके ते वञूं था, हुनखां पंहिंजो औलाद लाइ सुवालु करणु वञो। त ॿी हिकिड़ी पोड़ी पोयां बि आई, हुनखां हुन पुछा कई त भई तूं किथां थी वञी, चई आउं वञा थी साईं खां पंहिंजो औलाद, चई हल तूं मरण करे औलाद वठंदीअं, चई हा ठीकु आहे, तुंहिंजो औलाद जो साईं तोखे ॾिनो त पोइ मूंखे बि ॾींदो। साईं सां अची मां हिन ॻाल्हि कई त हुन पोड़ी बि चयोसीं मूं हीअं ॿुधो मूंखे चयो, पोइ धराड़ चयो त तूं किथां थी वञी यार, चई आउं वञा थी पंहिंजे साईं खां औलाद वठणु। हुन मूंखे चयो तोखे औलाद मूंखे, दरवेश चयो त भाई तोखे त औलाद आहे पर उनखे बि पुटु आहे। उहो कहिड़ी क़ौम आहे जेके इहे पेट फाटा सॾजनि था या साईं जिन खां? साईं हाणे एतिरी असांखे ख़बर न आहे, असां नंढा आहियूं, वॾनि पीढ़ियुनि पर ॿुधी हुजी ॿुधंदा अचूं, त मिसाल उहे अॼु ताणी उते सॾजनि था पेट फाटा हुनजा। हाणे जमाली हिते मुरीदनि असांजा उते रहनि था, उन्हनि असां सां ॻाल्हियूं कयूं, असीं त नंढा ॿार आहियूं, असांजा हाणे 7 पीढ़ियूं गुज़री वियूं हिते, पोइ ॾाढो हिते आयो त हुनखे 7 पीढ़ियूं थी वियूं आहिनि, असीं नंढा आहियूं। हिननि जो आस्थानो हिकिड़ो बलूचिस्तान में बि आहे? हा, बलूचिस्तान में वॾे वॾो तकियो उते आहे साईं, वॾे वॾो जिते हर ख़ैरात झंडियूं चोटियूं जमाली कुम सभु उते आहे। हिते मेला बि लॻाईंदा आहिनि उते साईं, ॾियारा बि कंदा आहिनि, वॾा वॾा ॻाइण सूफ़ी रंग कराईंदा आहिनि उते, असीं बि हिते कराईंदा आहियूं। हीउ त मेलो 2 साल थिया आहिनि असां नओं करायो आहे, त पहिरियों असीं हिते ॾियारा कंदा आहियूं, सूफ़ी रंग घुराईंदा आहियूं, वॾा वॾा ॻाइणा फ़नकार, सॼी राति इनाम ॾियणु ख़ैरात 50-60 देॻ लाईंदा हुआसीं साईं। 7 जी राति थींदी आहे, हर महीने जी चोॾहीं कंदा आहियूं हिते, जंहिंमें ॻाइणु वॼाइणु सूफ़ी रंग थींदो आहे, ख़ैरात थींदा आहिनि, मौज थींदी आहे, गैबतनि वारा ईंदा आहिनि, सरोद कंदा आहिनि, हुनखे सॻा धागा ॾींदा आहियूं, दुआऊं कंदा आहियूं, जेको शफ़ा वठियो वञे सभु को। केरु भला हींअर सॻा धागा हिते केरु कंदो? असीं पाण कंदा आहियूं। हा, असांजो भाउ वॾो आहे उहो कंदो आहे, हिते सॻा धागा बि कंदा आहिनि, सरोद कंदा आहिनि। हीअ गेबातनि वारा माण्हू के ईंदा आहिनि? हा, असीं जाम ईंदा आहिनि न साईं, कलंदर लाल शहबाज़ ते वेंदा आहिनि, बिरशा ते वेंदा आहिनि। असांजो मुरीद, असीं मुरीद बि कलंदर जाऊं, रोड दरवेश मुरीद बि कलंदर हुजे थो, असांजी काफ़ी उते आहे, रोड दरवेश काफ़ी बि उते आहे कलंदर ते। असां जाम गैबाती जाम ईंदा आहिनि, सरोदनि वारा मरीज़ ईंदा आहिनि, खजी ईंदा आहिनि, बिल्कुलु उन्हनि खे सरोद कंदा आहिनि, दुआ कंदा आहिनि, पोइ शफ़ा बि थी वेंदी आहे, किन खे नथी बि थिए, किन खे थी वञे, आम ख़ासि जॻह थी वेंदी आहे। रोड जा अक्सर मुरीद जेके आहिनि त जिन आहे,
जिन जाम मुरीद आहे असांजो रोड विकिरे थो एतिरो ऐं हिंदू जेको असां ते अचे थो हिते दरवेज ते ॿियो मुस्लमान घटि हिंदू घणो ईंदो आहे हिते एॾो हुनखे सिद्ध हूंदो आहे वॾा वॾा ॿकर बिड़ांदा चौका चौका खणी ख़ैरात जी कंदा आहिनि हिंदू जाम ईंदो आहे असां तव्हां चओ था रोडे जा जेके असल मुरीद जेके जिन आहिनि जिन्हनि जो माना ईअं सम्झी थो जा त गैबाती ऐं इहे के शयूं अहिड़ियूं ॾेखारे ॾींदियूं आहिनि जीअं ॿाहिरि जा माण्हू हा बिल्कुलु जेके असांजा भोपा हूंदा आहिनि ज़र असीं पाण में जेको सरत कोन कंदा आहियूं असीं वेहंदा आहियूं अची असांजा वरी भोपा हूंदा आहिनि ॿिया बिल्कुलु सरत कंदा आहिनि पोइ को ज़िद कंदो आहे त उनखे हू ॾेखारींदा आहिनि बाबा हीअ शइ खणी आहे पोइ खणी हल थींदो वॾे भाऊ नंढड़ा ॿार बीठा आहिनि ख़बर अचे थोरी बिल्कुलु उगाइला बीठा था पूजड़ा ॿार नंढड़ा हुनखे हू ॾेखारींदा आहिनि हिते माण्हुनि खे कोड़ो ख़ौफ़ वग़ैरह कोन्हे न असीं कोन्ह थींदो न कोन्ह थींदो राति भले सॼी राति सुता पिया त भले हिते राग थींदा आहिनि राति जो जिन्हनि जा ही हू पर कुझु बि न पथर आहिनि ॿियो अंदरि पिया आहिनि खणी विया माण्हुनि ॿियो हिते छा आहे हिकिड़ी माई आई हुनजी बास कई हिते दरवेश ते त बाबा मुंहिंजो खीर जेको आहे त रोडा दरवेश मुंहिंजो खीर थिए मुंहिंजो मखण थिए पोइ औरत ज़ात ख़बर बेईमान हूंदी आहे पोइ जंहिंमहिल मखण वॾो लथो त छा कई अधु छॾे आई अधु खणी दरवेज रखे वरी मोटी वञे त कुन में उहो पथर थियो पियो वरी उहा गीसूं करे हिते छॾे वई को वक़्तु थी उहो प्यार हिन वक़्तु उहे बासूं करे असां वटि मुरी जमाली खणी विया आहिनि भलो तव्हां मिस्री पिया लही हिते साईं राति जो हिकिड़ो चोर आया हुन मिस्री खे वात बि साईं बिल्कुलु उहा पथर थी वई उहा मिस्री अॼु ताणी पई उहा बि खजी वई न त तव्हांखे ॾेखारियो आहे पिया लहे बाग़ ते चपु लॻो पिया पथर थियो पिया हो ॾाढो सॻा मिस्री पिया सॻा लॻा पिया कागज़ लॻा पिया सॼा नालो छा आहे तव्हांजो अला ॾिनो केतिरे अरसे खां भला तव्हांखे इहो कुतनि जो शौक़ु आहे जे अॼु तव्हांजा कुता बि भॻा पे फस्ट नंबर बि आयो आहे ऐं छा ॿियनि मेलनि ते वेंदा आहियो न जी साईं जिते मलाखड़ो थींदो हुते वेंदा आहियूं शौक़ु असांखे 30-35 साल खां वठी आहे हा पोइ दोस्त गॾिजनि था मलाखड़ो करियूं था फ़क़ीर जहिड़ा चवनि था शाह चवनि था सूफ़ी मलाखड़े ते वञूं था उमरकोट वञूं था ऐं लाड़ वञूं था ठठे बदीन जिते किथे कुतनि जो शौक़ु आहे वञी रेस कराईंदा आहियूं पर हींअर अलाह जो महिरबानी कुता फस्ट ॿ आहिनि असांजा हिकिड़ो मुंहिंजो आहे ॿियो उर्सुमरी जो आहे हिननि जे पोयां शौक़ीननि जो जाम का आहे पर अलाह वॾो आहे उन्हनि खे मोह सभिनि खे ॾियूं था हींअर साईं जो कुतो आहे अजगर शाह जो पंजाब मां पिंडी मां आयो उनखे मुंहिंजे कुते मारियो फस्ट तव्हां पाण ॾिठो आहियो इहे असांजे कुतनि जूं ख़बरचारूं आहिनि इहो शौक़ु असांजे बचपन खां आहे जानवरनि खे पालियूं था भॼायूं था रेस कहिड़ी खुराक आहे भला तव्हांखे खोराक साईं गिहु ॾियूं था मखण ॾियूं था हर शइ जेको खाइनि था ॾियूं था केतिरो घी ॾींदा आहियो घी बसि जेतिरो खाईंदा आहिनि एतिरो ॾींदा आहियूं बादाम ॾींदा आहियूं पिस्ता ॾींदा आहियूं हर शइ जानवर जो दिलि चए थो ॾियूं था हिन में भला जेके कुता फस्ट अचनि था उन्हनि खे भला इनाम वग़ैरह मिलंदो आहे इनाम धणी ॾियनि था साईं जाम ॾियनि था अॻे चकर कुतो भॻो अॼु रखो इनाम में हार हो 1000 फाइनल हो कुते खटियो पहिरीं महल में बोस्की जो पटको पुराणी पंहिंजे भर में उते पंहिंजो महल हो उन में बोस्की पटको हार मिलियो ऐं हिते बि फ़क़ीर काफ़ी इनाम ॾियनि था काफ़ी ॾियनि था हिन कुतनि जी डोड़ ते भला के हफ़्ते जी शर्तूं रखंदा आहिनि उहा शर्तूं असां मालिक कोन रखंदा आहियूं कोन रखंदा आहियूं न साईं कुतनि जो शर्त आहे कोन केतिरा कुता हूंदा भला हींअर जेके कुता हींअर 20-22 आहिनि कल्ह बि 10-15 हुआ किथां किथां आया आहिनि उहे ही परे परे खां सूफ़ी मां आया उमरकोट मां आया भिट भाइती मां आया टंडे आदम मां आया परे परे जा कुता गॾु थियनि था जिते शौक़ीन ॿुधनि था परचा फ़क़ीरनि कढाया कुता उतां ई उतां अचनि था
सर नालो छा आहे तव्हांजो? असगर अली शाह किथां आया तव्हां? टंडवा तो पर कीअं तव्हां अॼु टंडो आदम खां हिते छा दरगाह रोडे फ़क़ीर ते इहो मलाखड़ो ॾिसणु आयो या सॼो मेलो जेको आहे कुतनि जी रेस आहे हुन खां अलावा घोड़े कुतन जी रेस ऐं मलाखड़ो ॾिसण आया केतिरे अरसे खां हलो पिया भला तव्हां? असांखे आहे 8-10 साल खां शौक़ु आहे कुतनि जो। न हिन में भला पाण बि कुझु खणी ईंदा आहियो? कुता खणी ईंदा आहियो? पाण बि खणी ईंदा केतिरा कुता आया? हींअर कुती खणी आयासीं, मारिजी वई असांजी कुती खणी आयासीं। पहिरीं कुता भॼायासीं, हींअर तयारु कोन हुया तंहिंजे करे कोन खणी आया। न इहो ॿियो बि किथे खणी वेंदा आहियो या सिर्फ़ु हिते खणी? होॾां ईंदा आहियूं छा तिला शाह ते ऐं लश्कर शाह ते ऐं हिते बि इंशाल्लाह ईअं पहिरियों चकर आया आहियूं, वरी इंशाल्लाह कुता वरी तयारु थींदा त आईंदा वरी खणी ईंदासीं। न तव्हां टंडो आदम खां हिते आहियो, ॿियनि मेलनि ते बि तव्हां वेंदा आहियो, पर हीउ मेलो तव्हांखे कीअं पियो लॻे? बहितरीनु पहिरीं चकर आहियूं पर बहितरीनु था, असांखे ख़ुशी थी तमामु बहितरीनु। हिते भला जेके कुता तव्हां जेॾी महिल भॼायो था उन महिल कुता विच में पाण में विढ़ंदा त कोन? न वेढ़ण वारो कुतो पोइ उहो कोन विझिबो आहे, उहो वरी मालिक जी ज़िमेदारी हूंदी आहे। कुते जी कुतो ज़ख़्मी थिए उहो सभु कुझु मालिक जी ज़िमेदारी हूंदी आहे। कहिड़ा मसइला थींदा आहिनि भला जेॾी महिल कुतनि जी रेस? बूथ खे ॿधणो पवंदो आहे छिको विको, बाक़ी वेड़े वारे खे त विझंदा ई कोन उन में। कुतनि सां जेको विढ़े उन खे कोन विझिबो आहे। नाज़रीन असीं हिन वक़्तु दरगाह जेको रोडो फ़क़ीर ते बीठा आहियूं। हिते जेका आहे मलाखड़े सां गॾु घोड़नि जी रेस ऐं कुतनि जी रेस थींदी, जॾहिं त दरगाह रोडे फ़क़ीर या मुरीद सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अची पंहिंजे हिते मेले में बि शिरकत कनि था। उन खां अलावा हिते जी इंतिज़ामिया पारां हिननि जी सिक्योरिटी इंतिज़ाम हिननि जो पंहिंजो हूंदो आहे। उन खां अलावा हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे हिन ई दरगाह जेको मुरीद जेको बलोचिस्तान ॻाल्हि आहे, अचो त हुन हवाले सां सां ॻाल्हि ॿोल करियो त हीअ हिते कीअं पहुता आहिनि। सर नालो छा आहे तव्हांजो? अब्दुल कयूम किथां खां आया आहियो तव्हां? बलोचिस्तान में। तव्हां छा हिन दरगाह जा मुरीद आहियो? जी हाँ सर। केतिरे अरसे खां तव्हां हिते ईंदल आहियो? असां साईं उहे तो घणा ई चकर ईंदा वेंदा आहियूं, मगर हिन चकर मेले में पहिरियों मरतबा आया। कीअं पियो लॻे भला तव्हांखे ही सिंध जो मेलो? ॾाढो भलो लॻो, पहिरियों मरतबा सिंध जो मेलो घुमूं पिया, उहो बि पंहिंजे पीरनि जो। पर इहे शयूं की बलूचिस्तान में हूंदियूं आहिनि या न? न कान थींदियूं मेल मलाखड़ा त थींदा आहिनि, मगर इहे शौक़ु न थींदो हुते। पर हिते जो इंतज़ाम तव्हांखे कीअं लॻो? ॾाढो भलो लॻो इंतज़ाम। ही छा तव्हां सिर्फ़ु अॼु हिन कुतनि जी डोड़ में आयो या सॼे मेले खे घुमण आयो? मेले खे सॼे खे घुमण आया। केतिरा माण्हू आया हूंदो हिते? तक़रीबन 30-35 माण्हू आया, ॿिया बि अचनि पिया। जी हाँ। न पोइ उन्हनि जी राइश वग़ैरह किथे कंदा आहियो तव्हां? पीर वटि साईं, फ़क़ीर साईं वटि, मेले फ़क़ीर वटि। पर बलूचिस्तान में को बि मेलो वग़ैरह कोन लॻंदो आहे? न, ॿ मेला लॻंदा आहिनि, हिकिड़ो तारीख़ी मेलो थी जो लॻंदो आहे, ॿियो साईं हेॾे नाड़ी ॾे लॻंदो आहे। अॼु तव्हां जेको हिन मेले में आयो तव्हांखे वधि खां वधि कहिड़ी शइ सुठी लॻी आहे? जेको जीअं हाणे मलाखड़ो बि थिए थो, घोड़नि जी डोड़ थिए थी, कुतनि वारी रेस बि तव्हां ॾिठी हूंदी? जी हाँ साईं, मूंखे हीअ ॾाढो वणियो। हीअ जेको कुतनि जी रेस आहिनि हीअ ॾाढी मूंखे वणी। असांजे इलाइक़े में आई कान, घोड़ा त उते बि आहिनि, मेल मलाखड़ो उते बि थींदो आहे, मगर हीअ शइ कॾहिं न थी हुते। सर नालो छा आहे तव्हांजो? सयाली नवाज़। केतिरे अरसे खां भला हीउ मेलो लॻे थो? हिन जी सिक्योरिटी या इंतज़ाम पिया हिते कहिड़ा मसइला थी सघंदा माण्हुनि सां? असां हिते ही मेलो अॻे तिलफुल कराईंदा हुआसीं, गुज़िरियल साल खां पोइ शौक़ु कयो, फ़क़ीरनि जो बि शौक़ु हो, असांजो बि शौक़ु हो, उन करे जो पर साल खां पोइ असां मेलो लॻारायोसीं। पर साल बि फस्ट क्लास सिक्योरिटी हेल, उन खां तमामु वधीक सिक्योरिटी आहे ऐं मेलो फस्ट क्लास हले पियो। पंहिंजे मेले में घोड़ा बि तमामु घणा अचंदा, एतिरा ॿिए कंहिं मेले में घोड़ा बि कोन आहिनि। ऐं मलाखड़ो असांजो जेको आहे सो 25,000 रुपया इनाम गुज़िरियल साल हो मलाखड़े में। हेल बि असांजो फस्ट क्लास जेके असां बिल मेले ते रखूं था उहे तमामु घणा आहिनि, बाक़ी सिक्योरिटी तमामु सुठी मिली। न मलाखड़े जेको तव्हां चओ था 25,000 रखूं था, उहो 25,000 छा जेके मल पहिरें जोड़ जा ईंदा नी या सभिनी खे तव्हां मलनि खे जनरली 25,000? वैसे हिकिड़ो जेको जोड़ विड़ाईंदा आहियूं उन ते रखंदा आहियूं, 25,000 बिल रखियोसीं त पोइ उहो माना जेको खटे वञे उनखे मिलंदो।
हिते ॿिया कहिड़ा भला मसइला थी सघंदा जीअं ॿाहिरां खां माण्हू अचनि था या जीअं मेलो घुमण लाइ या कुतनि वारा अचनि था हिननि जा पाण में कोई अहिड़ा झेड़ा वग़ैरह थियनि था या न? न साईं अॼु ताईं कोन थियो अला पनाह जो असांजी सिक्योरिटी सख़्तु आहे हिते असांजो पर्चे में बि लिखियो आहे मेलो मूं लॻाए इंतिज़ामिया हुअसि त असां हुन में लिखी छॾियोसीं त लठ कुआड़ी नशे वारी हालत में को बि माण्हू हूंदो उन ज़िम्मेवारु पाण रहंदो। इहे शयूं असांजे मेले में बंदि आहिनि अॼु ताईं अञा का ॻाल्हि अहिड़ी कोन थी आहे। तव्हां वटि हिते जेके मल अचनि था उहे किथां किथां ईंदा आहिनि? मल साईं परे परे खां अचंदा बलोचिस्तान खां बि आयल आहिनि पंजाब सदगाबाद खां बि आयल आहिनि पंहिंजे सिंध पूरी जा हिते आहिनि उनजो बंदोबस्तु बि कयूं था मानी टिकी जो राहियूं था सुठे नमूने उन्हनि खे इज़त मिले थी तमामु घणा मल अचनि। ऐं केतिरा माण्हू ईंदा हूंदा जेके ॿाहिरां खां माण्हू अचनि था जिन जी तव्हां महिमान नवाज़ी करे था जिन खे राहियो था तव्हां? सियाण महिमान मुख़्तलिफ़ अचनि था बलोचिस्तान वारा साईं वटि महिमान अचनि था बाक़ी मूं वटि पंजाब घोटकी खां अचनि था माइट आहिनि बाक़ी जेके पाड़े वारा दोस्त आहिनि उन्हनि वटि मुख़्तलिफ़ किताब को किताब अचे थो को किताब तमामु परे परे खां अचंदा हुआ। पहलवान शर शर का बुद्धि हो शर नहीं पहलवान आया वाला वारे शर्वा लगे तारी वाले तारी लगे तारी वाले अजय कुर्बान खासगिरी ऐना पहलवान मरी मरी है सीधी वाला तारा जो खातम अनौसर आदर मरी तासा कटा पहलवान काबू दांतो वाला वरी पहलवान मरी गर्जन हुई मरी काबू मरी मरियो मरी काबू वाला पहलवान काबू करा इंडियन फोर्स जो इंचार्ज आऊं आहियां हिन सभिनि जे मथां सियाई जो हिन जी कई मुंहिंजे फोर्स वारे ग़लती कई केबिन सां मिठाई वारे सां त हुन सां पंहिंजी कानूनी कार्रवाई आऊं कंदो वेंदुसि उनखे माना कढी छॾिबो मेले मां ई वञी ॾियो उन्हनि जे करे सिक्योरिटी असांजी तमामु सख़्तु आहे घणी में घणी आहे हिकिड़ी क़ौम कोन्हे मुख़्तसिर पाड़े वारा आहिनि सभिनि जूं सिक्योरिटी हर क़ौम सिक्योरिटी ते आहे त उनजे करे इहो मालिक पाण सां लॻाए पियो। नालो छा आहे तव्हांजो? शाहनवाज़। कीअं पियो लॻे भला तव्हांखे मेलो? मेलो तमामु सुठो आहे असांजो मेलो तक़रीबन 2 साल खां हलंदड़ आहे असां पाण सिक्योरिटी वारा आहियूं हिते इंतिज़ाम तमामु भलो आहे ऐं मेलो सुठो लॻी रहियो आहे पाड़े वारनि जी महिरबानी आहे अञा मेले में को बेड़ो गंद ख़राबु न थियो आहे। कुतो अॼु जेको तुंहिंजो पहिरें नंबर ते आयो तोखे कीअं पियो लॻे? मूंखे भलो पियो लॻे हा अॻु में बि 8-10 जलसा खया आहिनि माशाअल्लाह पंहिंजे सिंध में पहिरियों नंबर अचे पियो हिन खां अॻु में ऐं मखणु खाराईंदा आहियूं खीर पीआरींदा आहियूं खाधो इहो आहे कुते जो ऐं ॿियो वरी भॼ जे टाइम वरी बाम आहे हिकिड़ो उहो हणंदा आहियूं ऐं सूर वग़ैरह जे लाइ इहो कुते जो ख़िदमत कंदा आहियूं पोइ भॼंदो आहे भलो माशाअल्लाह ऐं सही पियो भॼे। कुतो अॼु जीअं तुंहिंजो कुतो पहिरियों नंबर आहे हिनखे छा वरी ॿिए के कुते सां भॼाईंदे वरी दुबारा भॼंदो जेको कुतो फाइनल ॿियो ईंदो न उन सां फाइनल में भॼाईंदुसि। किथे किथे वियो भला सिंध जे कहिड़े कहिड़े ज़िले? लाड़ ताईं भॼायो आहियां लाड़ भॼायो आहियां पंहिंजे मीरपुर ख़ासि भॼायो आहियां इन ते पंहिंजे सिंध में भॼायुमि पंजाब कोन वियो आहियां बाक़ी पंहिंजे सिंध में सॼे 4 ई सूबा भॼायुमि हिते भॼायुमि कुतो पहिरियों नंबर अचे पियो। केतिरा कुता आहिनि भला तो वटि? मूं वटि 2 कुता आहिनि हिकिड़ी मादी कुती आहे बचनि जे लाइ ॿियो ई नर कुतो आहे। केतिरो ख़र्च कंदो हुन भला डेली हिन जे खाधो खुराक? ख़र्च हिन ते थी वेंदो आहे 200-250 डेली खाईंदो आहे हा गिह ऐं खीर वग़ैरह ॿियो जेको आहे थधा शयूं आहिनि उहे पीआरींदा आहियूं इहो कुते जो ख़िदमत कंदा आहियूं ऐं तमामु हिनखे पालींदा आहियूं। मेले में त असां ॾिठो आहे जेके कुता भॼनि था या ॿियो कोड़ा जेके मलाखड़ में अचनि था इन्हनि खे एतिरो इनाम त कोन थो ॾिनो वञे छा ही तव्हांजो शौक़ु आहे या तव्हां जेको पैसनि वारे लाइ करे या सिर्फ़ु शौक़ु आहे? असांजो इश्क़ आहे जुआ कोन्हे हिन में
हा पैसो जुआ कोन्हे, असांजो इश्क आहे, असां इश्क में भॼाईंदा आहियूं। असांजो शौक़ु आहे, दिली शौक़ु आहे, इश्क आहे, इन जे करे। भला ही जेके भॼन था कुता जंहिं महिल उन में माण्हुनि सां मसला त कोन था थियनि, जहिड़ा बेड़ा कोन था थियनि, मुंहिंजो पहिरियों न ही हिकिड़ो शौक़ु आहे, रांदि आहे, रांदि में जहिड़ो केरु कोन कंदो। ही मज़ाक आहे, रांदि आहे, उन में शौक़ु कंदा हिन वक़्तु ताईं केतिरनि कुतनि सां तो हिनखे भॼायो? मूं हींअर तक़रीबन 20 कुतनि सां भॼी वियो आहे। केतिरी उमिरि हूंदी भला हिन कुते जी? हिन कुते जो 3.5 साल उमिरि आहे। केसि ताईं भॼंदा आहिनि भला, केतिरी उमिरि ताईं भॼंदा? ही कुता भॼंदा आहिनि 10-12 साल ताईं भॼंदा आहिनि, पोइ हुन खां पोइ रिटायर थी वेंदा आहिनि। पोइ वरी हिननि जा बच्चा कराईंदा आहियूं, वरी नवां पैदा थींदा आहिनि, वरी उन्हनि ते शौक़ु कंदा आहियूं। नालो छा आहे तुंहिंजो? अली मुराद महर। मूंखे पढ़ाई ते बि शौक़ु आहे, पर जंहिं ॾींहुं शिकार ॿियो थींदो आहे सहन जो वेंदा आहियूं, सहन जो पोइ रेस थींदो आहे त रेस ते वेंदा आहियूं। पहिरीं असां वटि हिकिड़ो कुतो हू बि असां सुठो भॻो, वरी रिटायर थी वियो, वरी हुनजो माना भाउ वरी हाणे भॼे वियो, सुठो भॼे वियो। कुतनि जा भाउ हूंदा आहिनि छा? हा, कुतनि जा भाउ छो कोन हूंदा आहिनि, हर शइ जो भाउ आहे। हा, तोखे जेको कुतनि जो शौक़ु आहे, पढ़ंदो त कोन हूंदे तूं? न पढ़ांसि थो। हा, कहिड़े नंबर ते आयो भला तुंहिंजो कुतो? कुतो पहिरें नंबर ते, शुरू में असांजो ई भॻो, पहिरें माना जी लॻायो न हिते, शुरू में असांजो ई भॻो। अॼु हिते कहिड़े नंबर ते आयो तुंहिंजो कुतो? अॼु हींअर पहिरें नंबर ते आयो। नाज़रीन, तव्हां दरगाह रोडे फ़क़ीर जे हितां जे जेके माण्हू आयल आहिनि मेले ते घुमण लाइ आयल, जेको कुतनि जा खफ़्ती आयल हुआ, उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिन वक़्तु असां जिते मौजूदु आहियूं, जिते घोड़नि खे भॼायो वेंदो आहे या घोड़नि खे बीहारियो थो वञे, ऐं हिन मेले जे अंदरि जेके घोड़नि जी तमामु रेस थींदी आहे, जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू अची पंहिंजा घोड़ा ते बीहारे या रेस कंदा आहिनि। उन हवाले सां अचो त हींअर असां सां गॾु जेको मौजूदु आहिनि खां पुछूं, दरगाह जेको रोडो फ़क़ीर, इहो नालो कीअं पियो, इहो असल दरवेश किथां जो ऐं कहिड़े नमूने हिते पहुता आहिनि? सर, नालो छा आहे तव्हांजो? लाहौत अली साईं। किथां जा आहियो तव्हां? असां असल बलोचिस्तान खां। सर, हीअ जेको दरगाह आहे रोडे फ़क़ीर नाले, हिन जो असल सुजरो किथां आयो, कीअं साईं पहुता हिते? साईं हीअ आहे दरगाह रोडो फ़क़ीर रहंदो कलंदर शाबाद ते, कलंदर शाबाद ते रहंदो, पोइ हुते हिनजी काफ़ी हुई, पोइ मुरीद हुआ, पोइ हुतां खां जीअं रोडो फ़क़ीर थी आयो बलोचिस्तान में, बलोचिस्तान शहदाद कोट आहे, उन में इलाइक़े में गंदाखो आहे, गंदाखे में हुते हिन जो डेरो मकान हो, हुते रहंदो हो, हुते तकियो सॾिबो आहे हिकिड़ो, उन में मुरीद काफ़ी हुते आहिनि, हुते लंगर ख़ैरात जीअं 12 महीने थींदो आहे ईअं कंदा आहिनि। उन खां पोइ हिते जेके आहिनि करामतूं आहिनि, उन जे करे हिते सभु मुरीद बि आहिनि, हिते राश बि हिते थी अचे। हिते भला इहो हर साल मेलो लॻंदो आहे, केतिरा माण्हू ईंदा आहिनि? साईं हर साल इहो छा आहे, हिनखे जेको वॾो मेलो ही पको लॻायो वञे थो, हीउ मोकल वारो मेले खे असांखे 2 साल थिया आहिनि। बाक़ी ॾियारो कंदा हुआसीं 12 महीने, उहो हुन में सियारे जी मौसम में कंदा हुआसीं, उहो वॾो थींदो, ख़ैरात थींदो, लंगर थींदो, मुरीद ईंदा आहिनि, बलोचिस्तान खां ईंदा आहिनि, फुलड़ी खां ईंदा आहिनि, पर परे परे खां मुरीद ईंदा आहिनि। कहिड़ी क़ौमुनि जा माण्हू आहिनि जेके आहिनि दरवेश जा मुरीद? साईं हिन में आहिनि जमाली आहिनि, मक्सी आहिनि ऐं मरी आहिनि, हिन में क़ौमूं काफ़ी क़ौमूं आहिनि, मीर जत आहिनि, उहे मुरीद आहिनि। छा सभु बलोचिस्तान ईंदा आहिनि या हिते जा बि आहिनि? न साईं, हिते बि आहिनि, बलोचिस्तान में बि आहिनि, हिते ख़ासकेली बि गॾु आहिनि असां सां, मरी बि आहिनि, उहे मुरीद आहिनि, मरी आहिनि, ख़ासकेली आहिनि, ऐं हिते बि जेके आहिनि से काफ़ी मुरीद आहिनि। हिते भला को राइश वारो बंदोबस्तु जीअं ॿाहिरि बलोचिस्तान खां चवंदा, उहे छा माण्हू दरगाह ते न रहंदा या हिते मुख़्तलिफ़ ॿियनि माण्हू? साईं हीअ असां वटि पाण वटि रहंदा, पंहिंजी उताग आहे, पंहिंजो डेरो आहे, जेको उन में रहंदा आहिनि, असांजी पंहिंजे उताग ते रहंदा आहिनि। हीअ भला अॼु हिते पाण जिते वेठा आहियूं, हिते घोड़ा बि ॿधा पिया आहिनि, हिते किथां किथां जा खफ़्ती ईंदा आहिनि पंहिंजा घोड़ा खणी? साईं घोड़ा परे परे खां ईंदा आहिनि, पंहिंजे हिते जा सुठे नमूने सां बलोचिस्तान जा घोड़ा बि ईंदा आहिनि, हिते जा बि आहिनि, ऐं हीअ नईम क़ाइम खानी आहे, पाण हज ते वियल आहे, हींअर घोड़ा मोकिलिया अथसि, ऐं हाजी अली मोहम्मद पौड़ा उन जा घोड़ा ईंदा आहिनि, हाजी गुलाम नबी राहू आहे, उन जा घोड़ा ईंदा आहिनि, साईं मखदूम आहिनि, उन्हनि जा घोड़ा ईंदा आहिनि, सुठा सुठा घोड़ा हिते ईंदा आहिनि, जीअं शाहजहान जूणे जो आहे टंडवा दमारो, शाहनवाज़ जो फर्ज़ंद आहे जेको, उहे ईंदा आहिनि। हिननि खे छा इनाम वग़ैरह मिलंदो आहे जेके घोड़ा भॼंदा आहिनि? घोड़ा जेके आहिनि हीअ रुॻी शौक़ु हूंदो आहे, हिकिड़ो सखावत आहे सिंध जी, घोड़नि जो शौक़ु थींदो आहे, पोइ इनाम वग़ैरह जेके वॾा माण्हू आहिनि से कोन वठंदा आहिनि, बाक़ी जेके सुवार आहिनि उहे इनाम बि वठंदा, बाक़ी ॿिया जेके वॾा माण्हू आहिनि उहे इनाम कोन वठंदा आहिनि, हू माना ख़ुशूसी हिकिड़ो पंहिंजी मर्ज़ी सां केरु ॾिए थो त उहो सुवार वठंदा आहिनि। हीअ जेके शाम जे टाइम जी घोड़नि जी रेस थींदी आहे, उन खां पोइ घोड़ा खणी वेंदा आहिनि या हिते बीठा हूंदा आहिनि? न साईं, घोड़ा हिते 2 ॾींहं हूंदा आहिनि, 2 ॾींहं में ही घोड़ा हलंदा आहिनि, पूरा 2 ॾींहं हिते हलंदा आहिनि, जंहिंमें अॼु हलंदा, सुभाणे हलंदा, सुभाणे शाम जो हलंदा, पोइ शाम खां पोइ फाइनल आहे सुभाणे। हिते जेके घोड़नि जा सवार आहिनि, जेके घोड़नि जा रेस कराईंदा आहिनि, जेके मथे घोड़े ते वेही, पोइ उन्हनि लाइ भला को बंदोबस्तु आहे, का एम्बुलेंस वग़ैरह या कोई डॉक्टर वग़ैरह हिते मौजूदु हूंदा न या न? न साईं, उहे मालिकनि सां ई हूंदा आहिनि गॾु, मालिक वरी खणी ईंदा आहिनि, वरी सुबुह जो खणी ईंदा आहिनि, उहे मालिक वरी हलिया वेंदा आहिनि, घोड़ा हलंदा आहिनि, हिते नौकर रहंदा आहिनि जेके घोड़नि खे संभालींदा आहिनि,
दगा बि ॾींदा आहिनि उनखे हथ बणंदा आहिनि उनजी ख़िदमत कंदा आहिनि उहे ई हूंदा आहिनि बाक़ी सुवारनि खे तक़रीबन हू पाण सां गॾु वठी ईंदा आहिनि। नालो छा आहे तव्हांजो? साईं ईदन मरी। कीअं पियो लॻे भला तव्हांखे? साईं मेलो शुक्र अलहमदिल्ला फर्स्ट क्लास पियो लॻे। फ़क़ीरनि जा शुक्रगुज़ार आहियूं। फ़क़ीर मोहम्मद बख्श जा, फ़क़ीर मेरली फ़क़ीर जा, साईं ही जेके बि पंहिंजा फ़क़ीर आहिनि ही जेके बि उबदार आहिनि माशाअल्लाह तमामु फर्स्ट क्लास माना मेलो लॻी रहियो आहे। हीअ अॼु ॾींहं खां वठी साईं ॿियो साल थियो आहे हिन मेले खे। सो मेलो पंहिंजे पैमाने में पंहिंजे अंदाज़ में वॾे तइदाद में पियो अचे। असांजे ही पाड़ेसिरी दोस्त संगत साथ सभिनि दोस्तनि जे संगत हथ अफ़ज़ाई सां शुक्र अलहमदिल्ला माशाअल्लाह भले तरह सां लॻी रहियो आहे। छा हूंदो आहे भला हिन में कहिड़ी शयूं हूंदियूं? साईं सभु कुझु आहे। घोड़नि जी रेस आहे, कुतनि जी रेस आहे, मलाखड़ो तमामु बेअंदाज़ सां साईं लॻंदो आहे। मलाखड़ो पूरी सिंध लेवल में साईं मलनि खे एतिरो कंहिं मल खे बि इनाम न मिलियो। 100 जा नोट उॾारिया वेंदा आहिनि साईं। इन्हनि जो माना पंहिंजो जान हूंदो आहे जेको बि साईं पूरी दुनिया ईंदी आहे। महर ईंदा आहिनि, मंगरिया ईंदा आहिनि, मरी ईंदा आहिनि, कई क़ौमूं साईं हिते ईंदियूं आहिनि। ॾींहों ॾींहुं वधंदो रहंदो असांजी इहा ई कोशिशि आहे साईं। हिते का तव्हां कॾहिं हिते करामत ॾिठी साईं जी? साईं करामत बिल्कुलु सैयदनि जी साईं करामत ई करामतूं हूंदियूं आहिनि। फैज़ वारा ईंदा आहिनि उन्हनि खे फैज़ थींदो आहे, बीमार ईंदा आहिनि उन्हनि खे साईं शफ़ा बि थी वेंदी आहे। बिल्कुलु साईं इहे बि करामतूं आहिनि साईं। जी हा, माण्हू ईंदा आहिनि पंहिंजा माण्हू खणी जेके बीमार वग़ैरह? साईं बिल्कुलु जाम चोॾीं त जाम साईं ईंदा आहिनि। एतिरा चोॾीं त ईंदा आहिनि जो हितां खां फैज़ वठी वेंदा आहिनि साईं। बिल्कुलु नाज़रीन असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे हिते जेको पाटोयूं खां हिते अची जेको ही पंहिंजे नंढड़नि मासूम ॿारनि खे वठी आयो ज़ियारत करणु आयो अचे थो। हुन हवाले खां हिन खां पुछो हिन जो छा चवणु आहे। नालो छा आहे तुंहिंजो? साईं नालो मोहम्मद हसन रिंदा मुंहिंजो। कीअं आयो हिते? साईं आऊं आयो आहियां हिते साईं जो मेलो लॻो पियो आहे इन जे लाइ नंढड़नि खे दीदार लाइ आंदो अथमि। पोइ आयो आहियां साईं जो दीदार कयो अथमि पोइ वञा थो हाणे मेलो घुमंदुसि। पहिरियां साईं जो दीदार कंदुसि। लाहौती मोमिन माण्हू आहियां। बिस्मिल्लाह साईं जो नौकर आहियां। नंढड़ा ई ॿारड़ा हूंदा आहिनि हिननि जी का मनत वग़ैरह ॾिनल आहे छा हिते? हिननि जो ही ऐं मोमिन आहियां ही सैयद आहे। को बि असां ते बीमारी जा शामत हूंदो त उहो टरी वेंदो इनशाअल्लाह। इन जे हुब में इश्क में आदम जो दीदार साईं जो कंदुसि। को बि हूंदो शामत मुसीबत इनशाअल्लाह ताला न रहंदो। बुखार बरड़ो हर शइ ख़तमु थी वेंदो। मुंहिंजो ईमान आहे इनशाअल्लाह। चाचा नालो छा आहे तव्हांजो? दीदार अली। केरु आहियो पाण? हाँ पाण फ़क़ीर आहियासीं। किथे जा आहियो तव्हां? हिते दरगाह रोड फ़क़ीर आहे। पर इहो दरगाह रोडे फ़क़ीर जे बारे में हिते ॿुधिजे थो त साईं जन वटि करामतूं आहिनि या हिते जिन ईंदा आहिनि या जिन्हनि जा बादशाह या माना इहे सम्झो हुनजे अंडर हूंदा आहिनि। परे परे खां माण्हू अची हिते जेको इलाज लाइ वेंदा आहिनि धागा फेड़ा वठंदा आहिनि। पर तव्हां ॾिठो आहे माण्हुनि खे को अहिड़ो फैज़ मिलंदो आहे या कुझु अहिड़ियूं बि विच में हींअर अहिड़ियूं हिकिड़ियूं दरगाहूं थियूं जिते माण्हुनि खे कुझु कोन्हो के फ़क़ीरनि जे तरफ़ां ईअं माण्हुनि खे बेवकूफ़ पियो ठाहियो त भला तव्हां कीअं था सम्झो? सियाणे अर्ज़ु हीअ आहे त हीअ पुराणे सदियुनि जा दरवेश आहिनि। हिन जा हिते हज़ारे अक़ीदतमंद अचनि था। बिल्कुलु उनखे फ़ाइदा थियनि था। औलादनि जा सवाली अचनि था, माल जा सवाली अचनि था, के बीमार अचनि था, हर खे बिल्कुलु शफ़ा थिए थी। थोरो अक़ीदो यकीन जंहिंखे यकीन आहे सो खटे थो। हीअ दरवेश आहिनि ख़ुदा जा प्यारा आहिनि। सम्झनि साईं। हा परे परे खां बलूचिस्तान थर बॉर्डर इंडिया तोड़ी बिल्कुलु इंडिया जा माण्हू बि हिते सुखाऊं मनताऊं करे खणी ईंदा आहिनि असां वटि। बॉर्डर जा माण्हू, बलूचिस्तान जा माण्हू, सेठ मुरीद माण्हू आहिनि। हेॾां बि असांजा ख़ासा सारा मुरीद आहिनि। जीअं साईं लश्कर जा जती सती अॻु में हिते हो, हीउ दरवेश पोइ हिते आयो। पोइ हिन जी पाण में मोहबत थी वई। पोइ साईं खाई हिन दरवेश थोरो पाण में तनाज़ा करे मोहबत करे पोइ मुरीदनि मां पती वरिती। पोइ मुरीदनि मां साईं लश्कर जा जती सती आयो नांग थी, दरवेश थी वियो पथर। पोइ पथर मंझि साईं अची धक कयो, दरवेश पथर थी वियो। पोइ कलमो भरे उथियो। चई बाबा हाणे ॾे ख़बर। चईसीं आउं ख़बर तोखे यादि ॾियां।
त हीउ मुल्क मूंखे वणियो ऐं सॼो मुल्क घुमी आयो आहियां। हिन जाइ ते आहे त मूंखे आराम आयो, फरात आई। मूं चयो हीउ मुल्क थधो आहे, आओ हुन जे लाइ हिते आयो आहे। वेंदुसि कोन, रहंदुसि तो सां गॾु हिते ई, ठीकु आहे। हाणे झंडि तुंहिंजी, चोटी मुंहिंजी, ऐं ॾनु तुंहिंजो, 5 पैसा मुंहिंजा। पोइ मुरीदनि में साईं हिसो ॻंढियो। उन खां पोइ साईं जे ई मुरीदनि में साईं उन्हनि लश्कर शाह जती सती खुरासानी थींदी आहे, उन हिसाब सां पोइ साईं संदे मुरीदनि मां पती ॾिनी। दरवेश खे चई हाणे जेकी घुरी सो घुर। चईसि मूंखे ॾनु तुंहिंजो त 5 पैसा मुंहिंजा, झंडि तुंहिंजी त चोटी मूं वटि। उहे बरोज़ जेके बि साईं लश्कर जा जती सतिया मुरीदनि, साईं हुनखे ऐलान कयो त बाबा ॾनु दरवेश खे पाण खे ॾियणो, असांखे ॾींदा बिल्कुलु। मोहबत आहे, हुब आहे, करामत बि आहे, हू बि गादी आहे, सम्झे न। पोइ उन हिसाब सां हाणे असांजा बलोचिस्तान में जेके असांजा ज़ाती मुरीद आहे दरवेश जा, रोडे साईं जा, उन्हनि मां साईं खे असां कोन, साईं खां असांजे दरवेश पती वरिती, ठीकु। पोइ हाणे बलोचिस्तान में आहिनि, ढोरे में असांजा मुरीद बरोच आहिनि मुरीद साईं जा, पर उन में ॾनु पती असांजी आहे बिल्कुलु। जेतिरी साईं खे इज़त था ॾियनि, एतिरी असांखे बि इज़त ॾींदा। नाज़रीन, दरगाह रोडो फ़क़ीर जिते हिन वक़्तु जेको घोड़नि जी रेस जारी आहे, हिन वक़्तु सवे माण्हुनि जा तइदाद तव्हां पाण ॾिसी सघो था। हिन त हिते मलाखड़ो बि शुरू आहे, उन खां अलावा हिते घोड़नि जी रेस जारी आहे। अचो त हवाले सां हीअ तव्हां सां गॾु हिकिड़ो मौजूदु आहे घोड़े सवार, हुन सां ॻाल्हि ॿोल करियो, हुनजो छा चवणु आहे। साईं मुंहिंजो नालो अमन फ़क़ीर आहे। हिन घोड़े जो नालो छा रखियो? घोड़े जो नालो साईं शाहीन आहे। तव्हां जेकॾहिं घोड़नि जी इहा रेस करियो था, एतिरी स्पीड हुजे त हिन में भला कहिड़ो त धक वक लॻे थो? साईं लाज़मी जेको मौत जी हिकु जॻह ते चढ़ियल आहे उनखे धक बि लॻंदा आहिनि। कहिड़ी टेक्निक हूंदी आहे जेको तव्हां घोड़ा एतिरी स्पीड सां खणी ईंदा आहियो? असांखे उस्ताद सेखारींदा, उन सां महिनत थींदी आहे। पोइ सालनि जा साल हलंदा आहियूं। पोइ नस इहे जेका दिमाग़ आहे, इंसान जो इल्मु आहे, जेतिरो पढ़े। केतिरे अरसे खां तो इहो घोड़े साईं मुंहिंजो कम से कम 40-45 साल खां धंधो आहे। पीउ ॾाढे जो धंधो आहे। 40-45 साल खां घोड़नि जी जी साईं। हा, ख़ान साहब अब्दुल हकीम ख़ान मंगरियो, बशीर साहब हाले पुटो, साईं हेॾां पंहिंजो हाजी मोहम्मद बशीर पंवर दादू, साईं हेॾां अब्दुल हुसैन ख़ान मरी पनो टंडो मस्ती। असीं हर जॻह वेंदा आहियूं। हेॾां नवीद चौधरी, साईं हिनखे दाणो हूंदो आहे, हिनखे बि दाणो हूंदो आहे, गाहु हूंदो आहे, खीर हूंदो आहे, मखण डेली हूंदो आहे। गिहु असीं थोरो ॾींदा आहियूं, 5-7 किलो बसि। साईं मालिक ख़र्च कनि था, उन्हनि खे ख़बर आहे, इश्क जी ख़बर इश्क वारनि खे आहे। साईं दफ़ा किरिया आहियूं, कई दफ़ा चढ़िया आहियूं, कई दफ़ा साम्हूं घोड़नि में लॻी विया आहिनि। बचाइण वारो अल्लाह जी ज़ात आहे। जी साईं सॼी ज़िंदगी पहिरें जोड़जा। मुंहिंजो नालो ते आमल फ़क़ीर फ़क़्रे सिंध आहे। नाज़रीन, हिते दरगाह रोडे फ़क़ीर जे मेले ते तव्हां इहो ॾिठो हूंदो, हितां जेके घोड़नि जा जेके शौक़ीन आहिनि उहो त जेके पंहिंजा घोड़नि ते रेस करे रहिया आहिनि। उन खां अलावा हज़ारनि जे तइदाद में माण्हू जेके हिते शिरकत करे रहिया आहिनि। उन खां अलावा हिन दरगाह जे अंदरि मलाखड़ो, उन खां अलावा जेके ॿियूं कई शयूं अहिड़ियूं रखियूं वियूं आहिनि जेके माण्हू जेके खफ़्ती ॾिसनि पिया। हिन वक़्तु जेके घोड़ा जा शौक़ीन या घोड़नि जा जेके सवार आहिनि, पंहिंजनि घोड़नि खे वठी या रेस करे रहिया आहिनि। अचो त हिन हवाले सां तव्हां हिन सां ॻाल्हि ॿोल करियो त हिननि जो छा चवणु आहे। हीउ केतिरे अरसे खां भला तव्हां इहो खफ़्त कंदा आहियो? असांखे त पुराणो वरसो थी वियो। 7 पीढ़ी असां आहियूं, घोड़नि जा खफ़्ती आहियूं, सवार आहियूं, घोड़नि खे चारण वारा प्यारण वारा असांखे पुराणा आहियूं। असांजे शौक़ु वधाइण वारा आहियूं। हीअ हर मेलो असां कंदा, समन सरकार, सावण फ़क़ीर, जेको जिथे वॾा मेला, बशीर हाले पोटे वारो मेलो, हीअ जेको थींदा आहिनि इहो असां कंदा आहियूं। बिल्कुलु सही आहे। हीअ घोड़ो असांजो पतंग आहे, शाइन आहे, रेशान इधर घोड़ो आहे। हीअ ख़ान साहब अली ने मंगीरे साहब जा घोड़ा, असां उन्हनि हाज़िरी नौकर आहियूं बाबा। भला के नंबर खया अथव अॼु ताईं जेके ढोड़िया? इहे साईं असां सावण फ़क़ीर ते नंबर खणी आयासीं, समन सरकार घोट ते खणी आयासीं नंबर, लतीफ़ सरकार ते घोड़ो असांखे खटे आयो, शाइन घोड़ो, रेशान इधर। तव्हां छा सिर्फ़ु मेलनि ते ई वेंदा आहियो या आम ॾींहंनि में ॿिए हंधि किथे घोड़नि जी रेस कंदा आहियो? जिथे असांखे मीटिंग हूंदी आहे, जलसा हूंदा आहिनि, ईद मुराद हूंदियूं आहिनि, उते ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, उते वेंदा आहिनि, घुराईंदा आहिनि, उन्हनि अख़बार में लिखंदा आहिनि, घोड़नि जा पोइ वेंदा आहिनि। हिननि में तव्हांखे कहिड़ा मसला अहिड़ा थी सघंदा जीअं तव्हां घोड़ा सवार आहियो, घोड़ो स्पीड सां डोड़ंदो आहे, के मसला थी सघनि था? माण्हू किरी सघे थो, ॿिया कहिड़ा मसला आहिनि? इहो किरी सघे थो, टंग टुटी सघे थो, न घोड़ो किरी सघे थो, पेर टुटी सघे थो, हथ टुटी। शौक़ु आहे बाबा, इहे हलाईंदा आहिनि घोड़नि जो शौक़ु आहे।
दरगाह रोडे फ़कीर जे मलाखड़ो जिते लॻो पियो आहे उते वरी घोड़नि जी रेस बि जारी आहे जॾहिं त हिते मेले में आयल हितां मिरपुखा समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू जेके घुमण लाइ आया आहिनि अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल करियो हुननि जो छा चवणु आहे। सर ही जेके दरगाह तक़रीबन सिंध धरती ते जेके ॻोल्हिया बुज़ुर्ग आहिनि उते दरगाहुनि ते मेला मलाखड़ा लॻंदा आहिनि तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? ही जेके बि मलाखड़ा या घोड़नि जी डोड़ अहिड़ा क़िस्म जा जेके मेड़ाका थींदा आहिनि या हिकिड़ी सूफ़ियाणी जेके सुञाणप आहे ऐं इहे जेको आहे सो ॿारहाड़ी जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ी वॾी तफ़री आहे ऐं सिंधी माण्हुनि जी हिकिड़ी इहा सकाफ़त रही आहे त मल विढ़ण मलाखड़ा इहे रांदियूं ऐं उन ते मुख़्तलिफ़ मज़हबनि सां वास्तो रखंदड़ माण्हू सभु ईंदा आहिनि ऐं उहे पाण में अची ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि ऐं हिक ॿिए सां जेको आहे सो हाल अहिवाल ओरींदा आहिनि ऐं इहे उन्हनि जे ख़ुशियुनि जा ॾींहं हूंदा आहिनि ऐं इन सां इन तरीक़े सां जेको आहे असीं हिन मुल्क में मज़हबी इंता पसंदी ऐं नफ़रतनि जो ख़ात्मो आणे सघूं था। पर हिते तव्हां कीअं था ॾिसो जेके ही घोड़ा रेस कनि पिया उन खां अलावा मलाखड़ा आहिनि ऐं जेके परे परे खां सिंध जा माण्हू जेके एंटरटेनमेंट लाइ अचनि था छा हिननि लाइ ॿिया कोई अहिड़ा तफ़रीह मौक़ा आहिनि या सिर्फ़ु इहे? ऐं ख़ासि तौर ते ॿारहाड़ जे माण्हुनि लाइ ॿिया अहिड़े क़िस्म छाकाणि त हिते न का पार्किंग आहे न का ॿिए क़िस्म जी अहिड़ी का हिते सहूलियत आहे त ही मुख़्तलिफ़ दरगाहुनि ते सूफ़ियुनि जी दरगाहुनि ते इहे मेला मलाखड़ा ऐं रांदियूं करे जेको आहे सो इहे पंहिंजा जेके आहिनि सो ख़ुशियूं हुते मल्हाईंदा आहिनि ऐं हिक ॿिए सां अहवाल ओरींदा आहिनि ऐं पंहिंजे दोस्तनि सां यारनि सां मिलंदा आहिनि तंहिंजे करे उन्हनि लाइ वधीक जेके आहिनि से मिलण जा मौसर मौक़ा फ़राहम कंदा आहिनि अहिड़े क़िस्म जा मेला। कीअं पिया ॾिसो भला ही सिंध में जेके मेला लॻनि पिया सिंधी माण्हू सभु गॾिजी हिते मेले में शिरकत कंदा आहिनि? सिंध सेक्युलर सरज़मीन आहे जिते मखदूम बिलावल पंहिंजे सिर जो नज़रानो ॾिनो आहे जिते शाह इनायत शहीद पंहिंजो फ़लसफ़ो ॾिनो आहे। ही शाह लतीफ़ जी धरती आहे जिते साम्राजी साज़िशनि तौरु मज़हबी इंतहा पसंदी खे फैलाइण जे लाइ दर दर ॻोठ ॻोठ झर झंग में बैनुल अक़वामी मदद सां मदरसा खोले इंतहा पसंदी फैलाई पई वञे। उते असांजा ही ओलिया असांजा ही दरवेश इन्हनि जा गादी नशीन अहिड़े क़िस्म जा मेला मुनक़िद कराए उन इंतहा पसंदी जो बहितर नमूने मुक़ाबिलो करे रहिया आहिनि ऐं असां सम्झूं था त दुनिया जूं मददूं दुनिया जूं ताक़तूं हिते इंतहा पसंदी खे हथी ॾियण जे लाइ कोशिशूं वठी रहियूं आहिनि पर ही जेके असांजा ओलिया ऐं दरगाहूं अहिड़े क़िस्म जूं सभिनी शयुनि खे रद्द करे हिते माण्हू बिना कंहिं मज़हबी फ़र्क़ जे बिना कंहिं रंग ऐं नसुल जे सभु गॾु थियनि था हिक ॿिए सां ख़ुशियूं वंडनि था घोड़नि जी रेस में शामिलु थियनि था मल मलाखड़े में शामिलु थियनि था मेलो घुमनि था हिक ॿिए खे भाकुर पाए मिलनि था। हीअ असांजी सकाफ़त आहे ऐं इहो ई असांखे पंहिंजनि औलियानि वलियनि बुज़ुर्गनि दर्स ॾिनो आहे। शाह लतीफ़ जी धरती आहे साईं जीएम सैद इन्हनि शयुनि खे अहमियत ॾिनी असांखे साईं जीएम सैद इहो दर्स ॾिनो त इन्हनि जो दर कॾहिं बि न छॾिजो ऐं सिंध तव्हांजी आहे ऐं सिंध इन्हनि औलियानि जी आहे इन्हनि औलियानि जो दर तव्हां कॾहिं बि न छॾिजो। सिंध खे को बि ख़तरो दुनिया जी का बि ताक़त कुझु बि नथी करे सघे। नाज़रीन हिते दरगाह रोडे शरीफ़ जे रवासिन जा हिते जेके परे परे खां आयल मलाखड़े में या घोड़े सवारनि सां गॾु या घोड़े जे रेस में या जेके बि हिते प्रोग्राम थिया आहिनि उन्हनि में जेके माण्हुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा हुकूमत खे घुरिजे त अहिड़ा जेके सकाफ़ती प्रोग्राम जीअं घोड़नि जी रेस आहे या सह या कुते जी रेस आहे उन खां अलावा मलाखड़ो आहे इन्हनि खे मिरपुखास डिवीज़न जेके अहिड़े मेन जॻह ते या शहर जे अहिड़े इलाइक़े में कयो वञे जीअं हुकूमत वटि खोड़ सारा फंड बि हूंदा आहिनि त जीअं शहर जा माण्हू इन ॿारहाड़ी जे माण्हुनि सां गॾु शहर जा माण्हू एंटरटेनमेंट कनि। कैमरामैन अबीबुल्ला लगारी एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पवर सिंध टीवी न्यूज़ मिरपुखास।